नाज़रीन जी टंडो रहीम खान में भी सकाफ़ती रंग निखरी विया आहिनि। मेराटी जे ऐलान हिकु सिंध हिकु सकाफ़त जो सुरेट काटे जे शहर चिनी में चिनी वासियुनि तरफ़ां गुज़ार पेट्रोल पंप खां रैली कढी पई वञे, जेका हलंदे हलंदे काफ़ी रस्तनि खां थींदे प्रेस क्लब ते इख़्तिताम ते पहुचंदी। रैली में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन सकाफ़ती ॾियारे खे कीअं था मल्हाइनि। जीअं त सोशल मीडिया जे तरफ़ां हिकु सकाफ़त हिकु सिंध जे हिसाब सां मेहरान टीवी वारनि जा असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जिन्हनि काछे जे तमामु पुठ ते पियल इलाइक़े शहर चिनी में ख़ासि ही प्रोग्राम रखियो आहे। जसो जे असांजी गुलाम नबी मोराई खे जंहिंजा ही रिपोर्टर सम्झो ते वर्कर आहिनि, उनजा अहिड़े पुठ पियल इलाइक़े ते मिसकिन मारोड़नि खे असांखे कवरेज ॾिनी आहे ऐं माण्हुनि में तमामु घणो शऊर ईंदो आहे। हर साल जीअं हिन साल बि असां प्रोग्राम मल्हायो आहे। नंढनि ॿारनि खे हिननि खे ख़बर पए थी त असांजी सकाफ़त छा आहे, सिंधी टोपी छा आहे, अजरक छा आहे। सो उन जे हिसाब सां अॼु ही तमामु सुठो ॾींहुं आहे ऐं ईद जीअं असीं हिन काछे जे पुठ ते पियल इलाइक़े में मल्हाए रहिया आहियूं। शुक्रिया मेहरान टीवी, शुक्रिया साईं गुलाम नबी मोरई। ये असां शुक्रगुज़ार आहियूं सिंधी मीडिया जा जंहिं जेको प्रोग्राम जो बंदोबस्तु कयो आहे। असीं इहे क़ौमी ईद करे हिनखे पंहिंजो मल्हाईंदा आहियूं सिंधी सकाफ़त जो, जेके असां पंहिंजे बचनि ॿारनि सां जेके नंढड़ा मासूम आहिनि उन्हनि खे सिंधी टोपी अजरक पाराए उन्हनि खे रैली में वठी ईंदा आहियूं, जीअं दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त असां पंहिंजी सकाफ़त सां मुहबत था कयूं। ऐं हिन नंढनि ताणी बि इहो मैसेज थो वञे त वॾा थींदा त उन्हनि जी सकाफ़त टोपी अजरक आहे जेके हू मल्हाईंदा रहनि था। हर साल जीअं असां मल्हाईंदा रहंदासीं। शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी वारनि जा, जेके चिनी जहिड़े नंढड़े शहर में बि हिकु सकाफ़त हिकु सिंध जे हेॾो मेड़ाको कोठायो अथनि। ऐं असां वरी बि उन्हनि खे सलाम पेश था कयूं नंढड़नि ॻोठनि में अहिड़ा प्रोग्राम मल्हाइणु खपनि। जी बिल्कुलु, असां मेहरान टीवी वारनि जा तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जेको सिंध सां गॾोगॾु तइलीम जो बि आवाज़ु बुलंद कनि था। ऐं हितां हींअर असां चिनी में हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उनवान सां ही जेको मेड़ाको कोठायो आहे ऐं बाईपास खां वठी प्रेस क्लब ताईं रैली कढी, हिते असां मेहरान टीवी वारनि जा तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियूं जो अहिड़े नंढे इलाइक़े में बि पहुची करे असांखे बहितरीनु कवरेज ॾियनि था। ऐं असां सलाम पेश कयूं था साईं गुलाम नबी मोराई खे, जेको तइलीम जी ॻाल्हि करे थो। ऐं असांखे उमेदु आहे त चिनी में बि जेके तइलीम जी तबाही आहे उन ते बि उहो गौर